कुछ आओ बेअग भरी थिया मता चवे मखान बलोच हिन कमीनीअ मां की न थियो। या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब अज सखी शाह हुसैन बादशाह जे रोजे में हाजी साईं हाजन अली साईं लख सलवात पढ़ाई। हाजन अली साईं जो अजो को खैर अजो की गुलामी अजो को खैर पांची बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। ओ मौला हाजन अली साईं जे रोजगारन में ज़ारी ऐं ग़ैबी बरकतों गंज गंज अता फरमा। ओ मौला हाजन साईं जे अबे अमा के फकीर अरबाब साईं बाबा के वडी खिजरी हयाती अता फरमा। चादर ततहीर चादर ज़ैनब जो वास्तो थी अज असां जेके भी सखी शाह हुसैन बादशाह जे रोज़े में वेठाऊं अज असां सभिनी जा दुख ला बेड़ो तार। रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोजगार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। जेके भी परेशानियूं आहिनि ओ रब मौला अली जो वास्तो थी सभिनी जूं परेशानियूं बीमारियूं दूर फरमा। ओ मौला जन जो मिस्कीनी लॾो आ इमाम हुसैन जो वास्तो थी उन्हनि जूं गुरबतूं दूर फरमा। ओ मौला सॼी दुनिया में रमज़ान जे महीने में के गरीब जो दस्तरख्वान खाली न रहे सभिनी के गंज अता फरमा। ओ मौला साईं गुलाम शबीर अब्बासी साईं जा बच्चा घर आबाद फरमा। साईं शहजाद अपड़ो साईं के साईं जे सभिनी घर वारनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मुनीर अहमद मेतलो साईं के फौजी के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मौला जेके भी रोज़े में आया अमड़ियूं न्याणियूं आयूं सभिनी जे दिलनि जो जाज़ तमन्ना पूरियूं फरमा। महबूब जी उम्मत के फिरका वारत खां बचा। सॼे पाकिस्तान में सऊदी ईरान में इराक में शाम में फलस्तीन में मिस्र में हर सुन्नी शिया जे घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।